गंबट में गम्स मेडिकल कॉलेज जे बैचलर ऑफ साइंस जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि खे डिग्रियूं ऐं मार्कशीटूं न मिलण सबबि संदुनि मुस्तक़बिल दाव ते लॻी वियो आहे। गंबट गम्स मेडिकल कॉलेज जे BS प्रोग्राम जे शागिर्द ऐं शागिर्दियाणियुनि खे डिग्रियूं ऐं मार्कशीटूं न मिलण समेत बैचलर ऑफ साइंस जा 17 प्रोग्राम रजिस्टर्ड न थियण ख़िलाफ़ शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि डायरेक्टर गम्स कॉलेज जे ऑफिस ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो। बैचलर ऑफ साइंस जा प्रोग्राम रजिस्टर्ड कराइण ऐं डिग्रियूं सर्टिफिकेट ॾियण जो मुतालबो कयो वियो। इन हवाले सां शागिर्द ऐं शागिर्दियाणियुनि कोशिश डिजिटल सां ॻाल्हाईंदे चयो त सेकेंड ईयर के स्टूडेंट हैं और हमें 2 साल हो चुके हैं इस इंस्टीट्यूट में पढ़ते हुए, लेकिन अभी तक हमें यहाँ पर भी कोई फैसिलिटी प्रोवाइड नहीं की गई। असांजो फाइनल ईयर कंप्लीट थियण वारो आहे ऐं असांखे स्टिल पेड इंटर्नशिप जो कोई ज़रियो ई न आहे। असांजी जेका सीनियर बैच गुज़री वई उनखे स्टिल पेड इंटर्नशिप न मिली। मिसाल बि आहे जेका असांखे पेड इंटर्नशिप ॾिनी वञे। असांखां जेके सीनियर हुया वीचारा बिना पेड इंटर्नशिप जे हितां निकिरी विया आहिनि। को काॾे विया को काॾे का ख़बर ई कोन्हे कि वीचारा घर वञी वेही रहिया आहिनि। मुतालबनि जी मञता लाइ एहतिजाज कंदड़ शागिर्दनि पंहिंजे सीनियर्स जी 5 रुकनी कमेटी जोड़े वरिती, जंहिंमें मशहूद शाह, आमिर जामड़ो, विलायत शेख, सरवाण मेमण ऐं समीउल हसन शामिल आहिनि। नाज़िम जामड़ो, कोशिश डिजिटल, गंबट।